नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बरुनि सिलसिलो जारी है। हिन वक़्त तव्हांखे लाहौर मां ख़बर ॾींदा पाकिस्तान जी नाले वारी अदाकारा कबरी खान पंहिंजो पाण ऐं अर्दिल अज़ीज़ मायरा खान खे छोकिरो करार ॾिनो है। कबरी खान ताज़ो हिकु वेब शो जे मेज़बान खे इंटरव्यू ॾींदे ॿुधायो त हिकु भेरे मायरा खान पंहिंजो पाण खे ऐं मूंखे ॻरो थकल कमकार न लवाईंदड़ करार ॾिनो ऐं इहे लफ़्ज़ ई असां ॿिन्ही जी सही तारीफ़ बणजनि था। कबरी खान चयो त मां ऐं मायरा खान सफ़ा छोकिरनि वांगुरु आहियूं। सेट ते टी शर्ट ऐं पाजामो कॾहिं कॾहिं मर्दाणो कुर्तो पहिरे विधियूं आहियूं। ड्रामे जे सीन ते ॻाल्हि ॿोल थींदी हुई, मानी घुराए खाईंदियूं हुयूंसीं ऐं इंजॉय कंदियूं हुयूंसीं। वीडियो ऐं फोटो शेयरिंग ऐप इंस्टाग्राम ते हिकु स्टोरी शेयर कंदे कबरी खान लिखियो आहे त मायरा ऐं मां ॿ छोकिरा आहियूं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।